अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। त दोस्तों, अॼु ॿिनि ड्रामनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेके तमामु मक़बूल ड्रामा आहिनि। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों, उहे ॿ ड्रामा कहिड़ा आहिनि? हिकु त ड्रामो दोलाब आहे जेको हिन वक़्तु हले पियो, उहो तमामु वॾो मक़बूल थी चुको आहे। ॿियो ड्रामो जेको दो आहे, ऐं दो जी अञा त रिकॉर्डिंग शुरू नाहे थी, अञा त रिकॉर्डिंग में कुझु ॾींहं आहिनि, पर उन खां पहिरियां ही ड्रामो मक़बूल थी चुको आहे। हर ज़बान ते दो जो नालो आहे। दो जी जेका कास्टिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त नमूने हले पई। न्यू जेके एक्टर आहिनि उहे हिन में अचनि पिया, ऐं दो में साईं फ़खरुद्दीन शाह जी बि एंट्री आहे, ऐं ॿिया अहिड़ा खोड़ सारा जेके एक्टर आहिनि, लाइबा बलोच आहे, इरफान आहे, मां आहियां, ऐं ॿिया अहिड़ा कई एक्टर जेके आहिनि उहे हिन दो में कमु कनि पिया। दो जो डायरेक्टर जेको आहे साईं मंज़ूर दानिश साहब आहे, ऐं ही कहाणी जेका आहे हसन जावरी साहब जी आहे। हिकु तमामु बहितरीनु जेको ड्रामो आहे। हिन वक़्तु हुन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा शुरू नाहे थी, पर कुझु ॾींहंनि खां पोइ ही रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। ऐं दोस्तों, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ही मेहराण चैनल जो प्रोजेक्ट आहे। मेहराण चैनल हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव थी चुकी आहे। मेहराण टीवी जेका आहे उहा सिंधियुनि जी दिलि आहे। अवां पहिरें ॾिठो त मेहराण चैनल केॾो उरूज ते हलियो वियो हो, पर कुझु सबबनि जे करे मेहराण चैनल ड्रामा कोन पियो ॾिए, ऐं उन जो प्रोग्राम रामू राधा अवां ॾिसंदा हूंदव त ज़बरदस्त आहे। शमा सिंधी ऐं मुर्तज़ा मजबूर साहब जेके हिन चैनल जा प्रोग्राम मैनेजर आहिनि, उहे बि हुन में कमु करनि पिया, त तमामु ज़बरदस्त आहे। ऐं अव्हांखे ही ॿुधाईंदो हलां त ही जेको ड्रामो दो ईंदो उन जी निगरानी बि मुर्तज़ा मजबूर साहब कंदो, ऐं हिन जो जेको कैमरामैन हूंदो वसीम बलोच हूंदो, छो त वसीम बलोच रामू राधा जो डायरेक्टर बि आहे। तमामु बहितरीनु नमूने सां कास्टिंग हले पई, ऐं हर दोस्त जी इहा ख़्वाहिश आहे त असां हिन ड्रामे में कमु कयूं। ऐं मां इहो सम्झां थो त जेके घणा ड्रामा थी गुज़रिया आहिनि ॿिनि चैनलनि जा, ही ड्रामो एॾो मक़बूल वेंदो ऐं मेहराण चैनल खे तमामु घणो मथे खणी वेंदो, ऐं उन जे पोयां महिनत जेका आहे सभु मंज़ूर दानिश साहब जी आहे। मंज़ूर दानिश साहब हिन जे लाइ ॾींहुं राति वर्क करे पियो, ॾींहुं राति कमु करे पियो, ऐं हुनखे कामयाबु करण जी तमामु घणी कोशिशि करे पियो, ऐं ही ईअं सम्झो त कामयाबु थी चुको आहे। दो ड्रामो में अव्हांखे घणियूं ॻाल्हियूं ॾिसण में ईंदियूं। हुन में सिर्फ़ु एक्शन न आहे, हुन में मज़ा आहे, दर्द आहे, प्यार मोहब्बत आहे। माना ही हिकु एॾो ज़बरदस्त ड्रामो आहे जे हर शइ खे नज़र में रखे हिन ड्रामे खे ठाहियो वेंदो। मां अव्हांखे ॿुधाईंदा त मंज़ूर दानिश साहब शमा सिंधी जेका राधा बागड़ियाणी आहे, उनखां ज़ुल्फ़ी शाह आहे, ही जेके मज़ाहिया करेक्टर आहिनि, ऐं इहे अव्हांखे उन सां गॾु तफ़रीह बि मुहैया कंदा, ऐं हिकु तमामु ज़बरदस्त जेको ही ड्रामो थी वेंदो। ॿिए पासे हाणे ॻाल्हि कंदासीं दोलाब जी। दोलाब ड्रामो अवां ॾिठो त केॾो मक़बूल वञे पियो। दोलाब ड्रामे जे इंतज़ार में हर माण्हू हूंदो आहे। हाणे जेका ही 16वीं किस्त आहे उहा तमामु ज़बरदस्त ऐं दिलचस्प थियण वञे पई। हिन किस्त में अवां ॾिसंदव त सोढल ऐं राज़नि वारनि जो फ़ैसिलो थींदो। हाणे हिकिड़ी चाल चली वेंदी हिन फ़ैसिले में। हिन फ़ैसिले जी जेका ॻाल्हियूं आहिनि उन में इरफान शेख सोढल खे खुटायो वेंदो, ऐं मुराद खे हिन विच में का बि ख़बर नाहे त छा थी रहियो आहे, छो त मुराद वारा जेल में आहिनि। हाणे सोढल खे हिकु जार में फसायो वेंदो, ऐं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सोढल जे बरअक्स हली वेंदियूं। हालांकि हुननि 2 क़तल कया आहिनि,
पर हिननि जा बि 2 क़तल थियल आहिनि, पर वेझड़ाई में जेके क़तल कया आहिनि उहे सोढल वारनि कया आहिनि। उन जे करे हिन खे वॾेरो शाहनवाज़ फसाए थो। हाणे शाहनवाज़ ख़ान जेको संग चटी में पहिरियां राज़नि वारनि ते हुयो, हाणे ही संग चटी जेको आहे सोढल वारनि ते पवंदी ऐं सोढल वारा इन ते तमामु घणो परेशान आहिनि। ही उतां फ़ैसिलो न मञण जी बि कंदा, पर हाणे राज़नि वारा हिन ज़िद में अची वेंदा। ककर चवंदो त मां ही जेका छोकिरी आहे इहा वठी रहंदुसि ऐं कीअं बि करे। हाणे ही ॻाल्हि ज़िद में पए थी, अञा ख़तरनाक थींदो, छो त हिन ड्रामे खे अगरि ही फ़ैसिलो थी वञे हा उहो हिते ख़तमु थी वञे हा। पर हाणे जेका ही कड़ी जोड़ी वई आहे, साईं नूर ज़हूर हिकु अहिड़ी कड़ी जोड़ी आहे जंहिंमें हाणे जेको ही ॻाल्हि आहे इन खे तमामु सख़्ती सां ॾिठो वेंदो। ऐं ही जेका छोकिरी आहे मुर्क मीराणी जेका इरफ़ान जी मंग आहे, उनखे संग चटी में ॾिनो वेंदो। हाणे ही जेको मुराद ऐं सोढल वारनि जे विच में हिकु घरू जंग शुरू थींदी, जेका तमामु हिकु ख़तरनाक नमूने थी सघे थी, छो त होॾों ही पंहिंजो फ़ैसिलो करे चुका आहिनि, होॾों हू पंहिंजी ज़िद ते ईंदा ऐं अहिड़ियुनि ज़िदनि में ही घर जेके आहिनि उहे तबाह थी वेंदा ऐं हुन जो जेको फ़ाइदो वठंदो रईस शाहनवाज़ वठंदो ऐं होॾों राज़नि वारा वठंदा। बाक़ी मंसूर ख़ान आहे, मंसूर ख़ान जेको आहे ही चाहे पियो त ही फ़ैसिलो थिए ऐं ही जेके आहिनि हिकु थी वञनि, पर उहो ईअं न पियो थिए, छो त शाहनवाज़ ख़ान जी जेका चाल हुई उनमें ही सभु फासी चुका आहिनि। हाणे हिते मंसूर ख़ान बि जेको आहे उहो बि मजबूर थी वेंदो, छो त ही फ़ैसिलो थियल आहे, पर हू कोशिशि ज़रूरु कंदो, छो त हू इनकलाबी कैरेक्टर आहे। होॾां मंसूर ख़ान जा माण्हू जेके आहिनि उहे जेल में हुया, पर हुतां हिन जो जेको ख़ासि माण्हू आहे उहो पुलिस उनखे छॾे ॾिनो आहे। उन जे करे त ही मंसूर ख़ान हुननि खे धमकी ॾिनी हुई, उन्हनि खे ख़ौफ़ हुयो त ही कोर्ट में हलियो वेंदो, छो त ही कानून ॼाणे थो ऐं कोर्ट में हलियो वियो त अदालती छापो लॻी सघे थो ऐं उन ख़ौफ़ खां हिननि जेको आहे उन माण्हू खे छॾे ॾिनो आहे। पर अञा बि जेके ख़ुफ़िया गिरफ़्तारियूं थींदियूं, अञा खोड़ गिरफ़्तारियूं थींदियूं, अञा मंसूर ख़ान जा माण्हू मारिया वेंदा। हिकु ख़तरनाक ड्रामो थी चुको आहे, पुलिस पंहिंजे एक्टिव थी चुकी आहे, शाहनवाज़ ख़ान एक्टिव थी चुको आहे। हाणे ही ड्रामो जेको आहे तमामु ज़बरदस्त थींदो थो वञे ऐं होॾों दोदो बि अची वेंदो, हेॾों दोलाब, खोड़ सारा ड्रामा आहिनि। वेरनि जी वस्ती आहे, उहो बि सिंध टीवी जो आहे ऐं ॿिया ड्रामा खोड़ जेके आहिनि रिकॉर्ड थियनि पिया, पर दोदो ऐं दोलाब जेके आहिनि इहे तमामु ज़बरदस्त वञनि पिया। त इन ते पंहिंजे अलियसनि चढ़ के ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।